अस्सलाम वालेकुम नाज़रीन, MW न्यूज़ से तव्हांखे ख़बर खणी आहियां तव्हांजे लाइ। मोहम्मद सिद्दीक़ लिगारी जेको माखी लाहींदो आहे, वॾी माखी तमामु ख़तरनाक कमु आहे। उन सां गॾु ॻाल्हि ॿोल तव्हांखे ॿुधाईंदासीं। अचो त पाण कचहरी था करियूं त मोहम्मद सिद्दीक़ जो छा चवणु तमामु पुरियत माण्हू आहे जेको माखियुनि लाइ गुज़र सफ़र करे थो, पर ही जंहिं माखी जी लाहे थो उहा पंजाब जी वॾी माखी आहे। अचो हाणे तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं था त ही उहा माखी कीअं लाहे थो। साईं, तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो त तव्हांजो नालो छा आहे ऐं तव्हां ही कमु कॾहिं खां शुरू कयो? जी साईं, मुंहिंजो नालो मोहम्मद सिद्दीक़ आहे। तक़रीबन असांखे 10 खां 12 साल थी विया आहिनि इहो कमु कंदे, ऐं अलहमदुलिल्लाह हाणे त तजुर्बो तमामु घणो थी वियो आहे हिन में। ऐं वॾियूं माखियूं अलहमदुलिल्लाह रस्ते टाइम ते दूं ॾे लाहींदा आहियूं। ऐं उन खां अलावा जीअं माखी खे भॼाइणो आहे त उनखे डीज़ल लॻाए फारो लॻाए भॼाईंदा आहियूं। घणो तंग कंदी आहे त पोइ कटे में विझी खणी ईंदा आहियूं। अच्छा, तव्हां माखी वॾी माखी जेकी उनजा मखा खणी वेंदा आहियो बाक़ाइदा? कटे में विझी खणी ईंदा। अच्छा, कंहिंजे घरनि में हुजे, कंहिं ॾुखी जाइ ते हुजे त कीअं लाहींदा? बिल्कुलु साईं, को मसइलो न आहे। असांजो अलहमदुलिल्लाह धंधो आहे, असांजो कमु इहो कंदा आहियूं त इन में असांखे डपु को ऐं वग़ैरह कोन्हे अहिड़ो। तव्हांजो ॿियो जोड़ में केरु गॾु आहे तव्हां सां? असां गॾु जोड़ में आहे गुल मोहम्मद शेख, गुलो शेख आहे। हींअर अॼु आयो कोन्हे, थोरी तबियत सही न आहे। अच्छा, आयो कोन्हे। अलहमदुलिल्लाह असां ॿई जोड़ा गॾु लाहींदा आहियूं। अच्छा, तव्हां वटि का सवारी छा ते वेंदा आहियो? इहा साइकिल बीठी आहे, इहा साइकिल आहे। अच्छा, हिन साइकिल लाइ हलंदा आहियो? जी, असां ही साइकिल लाइ। अच्छा अच्छा अच्छा, किथे किथे वेंदा आहियो हिन साइकिल ते? साईं, साइकिल ते 4 माइल ताईं असां हलिया वेंदा आहियूं, 5 माइल ताईं हलिया वेंदा आहियूं। लेकिन मिसाल तौर ते तव्हांखे ॿिए के ज़िले में तव्हांखे घुराइजे त पोइ तव्हां कीअं पहुचंदव? पोइ साईं उहो घणी मोटरसाइकिल खणी वञनि या को सवारी जो बंदोबस्तु करे ॾियनि त पोइ इंशाल्लाह मसइलो हल थी वेंदो। अच्छा, माना उते बि वेंदव? इंशाल्लाह ईंदा। ठीकु आहे, महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो त मोहम्मद सिद्दीक़ लिगारी तव्हांखे ॿुधायो। इन जा पंहिंजा नंबर इन वीडियो ते ॾिनल आहिनि, तव्हां हिन सां राब्तो करे सघो था। ही तव्हां सां कुझु इन सां गॾु असांखे हिदायत ॾिना। अल्लाह हाफ़िज़।